बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। तव्हांखे हिकिड़ी जिन्स ॿुधाई हुअसीं जेका 4 महीननि जे अंदरि अंदरि पचे थी। अञा बि ईअं सम्झो त 10 ॾींहं अॻे पचंदी। हाणे हीअ असांजी जिन्स 20 नवंबर ते पोखियल आहे। ठीकु आहे, 20 नवंबर 2025 ते पोखियल आहे। अॼु आहे असांजो 2 मार्च 2026। उमेद आहे इंशाअल्लाह ताला हीअ जेको आहे जेका एक्सपेक्टेड असां कोशिशि कयूं पिया, ॾींहुं तव्हांखे ॿुधायूं पिया, उनमें अची वेंदी। ॾाढो इन जो बहितरीनु स्पाइक आहे। मूंखे स्पाइक इन जो ॾाढो वणे थो। तव्हांखे क्लियर ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। हिन जो मूं वटि हिकिड़ो एकड़ आहे। ठीकु आहे, लास्ट टाइम बि तव्हांखे ॿुधायोसीं त हीअ असां वटि खिरियनि ते लॻल आहे, सॉरी इंटर क्रॉपिंग थियल आहे कणिक सां गॾु। हाणे हिन में 2 एकड़नि में असांखे केतिरा मण था मिलनि, इंशाअल्लाह ताला उहे असां पंहिंजे आबादगारनि खे ॾींदासीं। हिन जूं ख़ासियतूं आहिनि, ईअं सम्झो त 90 खां 95, 96, 100 सेंटीमीटर जे विच में आहे। ठीकु आहे, हिन जी प्लांट हाइट रेजिस्टेंट आहे, 100% रस्ट खां रेजिस्टेंट आहे। ठीकु आहे, माना लीफ रस्ट, येलो रस्ट ऐं स्टेम रस्ट, इन्हनि खां 100% रेजिस्टेंट आहे। स्पाइक हिन जो ॾाढो बहितरीनु स्पाइक आहे। स्पाइक डेंसिटी तव्हां ॾिसो, जेकॾहिं हिन मां असां 80 मण पर एकड़ जे हवाले सां मतिलबु कणिक खई आहे। घटि इनपुट्स आहिनि, सीड जे पर्पज़ सां असां लॻाई आहे। इंशाअल्लाह ताला अॻिते इनखे मल्टीप्लाई कंदासीं। ॾाढी हिकिड़ी बहितरीनु शइ आहे। हाणे असां ॾिसूं त असां हिन जी इन लेवल ते छा थी परफॉर्मेंस अचे। ॾाढा आबादगार असां जेके राब्ते में हूंदा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं, क्लियर ख़ासियत ॿुधायूं, छाकाणि त असांजी फितरत आहे क्वालिटी खां सवाइ कमु न कबो। रती खां पाक हुजनि, अर्ली मिच्योर वेराइटीज़ हुजनि, डार्फिंग वेराइटीज़ हुजनि, उन खां अलावा जेको आहे हाई यील्डिंग वेराइटीज़ हुजनि। इन्हनि शयुनि ते कमु कबो न, मयार ते कमु कबो, मयार खां मतिलबु घटि कमु न कबो। ठीकु आहे, सो छिडी आहे पंहिंजी जाइ ते ऐं इनपुट्स घटि आहिनि। उन जे बावजूदि जेकॾहिं तव्हां हिन जा स्पाइक ॾिसो था त ॾाढा हिकिड़ा बहितरीनु ऐं हेल्दी स्पाइक आहिनि न। ओवरऑल अलहमदिल्ला बहितरीनु जिन्स आहे। मां चवां थो जेकॾहिं हिन खे असां DAP, पोटाश, ज़िंक, ह्यूमिक एसिड, सल्फर, ठीकु आहे, यूरिया, इहे शयूं ॾियूं न, इंशाअल्लाह ताला हीअ असांजी ईअं सम्झो 70-80 मण आराम सां खणंदी। तव्हां वीडियो ॾिसो, वीडियो में कमेंट्स कयो, गौर कयो, जिन्स जे नाले जे बारे में न पुछो। ठीकु आहे, जिन्स जो नालो तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर तव्हांखे सीड अवेलेबल करे ॾींदासीं। ठीकु आहे, का ठगी कोन थींदी, का जेको आहे तव्हां हिन जॾहिं बि असां खां हिन जिन्स जे बारे में पुछा कयो त भले ही वीडियो असांखे रेफरेंस में मोकिलियो, लिंक में व्हाट्सएप ते मोकिलियो, त असां तव्हांखे जेको आहे सही नमूने सां रहनुमाई करे छॾियूं। हिन जो ही पासो असां वटि मिक्सचर थी वियो आहे। ठीकु आहे, इहे हिकिड़ो 2 एकड़ मतिलबु हिकिड़ो, पर ही एकड़ असां वटि अलहमदिल्ला जेको आहे हिकिड़ो परियों जरेब आहे, हिकिड़ो ही आहे जरेब। इहो असां वटि अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु प्योर आहे। हिन में माना कंहिं बि क़िस्म जी ईअं सम्झो रोगिंग जी बि ज़रूरत कोन्हे का। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।